बस बाबा, हाण मां थकजी पई आहियां सरकारी दफ़्तरनि जा चक्कर हणी हणी। हिकु त अहिड़ी तिखी उस, मथां नथो असांजी कलेक्टर ॿुधे, नथो एसपी थो ॿुधे असांजी। ज़मीन असांजी, कब्जो गुंडा करे वेठा आहिनि, पोइ बि असांखे तो वञिणो पए। बेटा सबर रख, भगवान सब सुठो करनो, पर तो सुठी तरह तो बुधायो न कलेक्टर साहब के। बाबा सच्चाई त इहा आहे, जेतिरो सॼे देश में इनकम टैक्स जमा थो थिए, उनमां 24% योगदान पाण सिंधियुनि जो आहे। अर्थव्यवस्था में असां सिंधी मुट्ठी भर थी करे बि वॾी हिस्सेदारी रखंदा आहियूं, पर सरकार असांजी ॿुधे ई नथी। बेटा मूंखे लॻे थो तुंहिंजे ॿुधाइण में कोई कमी न रहिजी वई हुजे कलेक्टर साहब ऐं एसपी साहब के। हाँ बाबा, उन्हनि खे मां सभु सम्झायोमांसि। उन्हनि अहिड़ा घणेई केस ईंदा आहिनि, उन्हनि में विंदरिया विया आहिनि। बाबा हू कोई सिंधी थोड़ी न आहिनि जो मां सिंधी ॿोली में ॻाल्हायां हू मुंहिंजे मसइले खे पंहिंजो सम्झनि। बेटा ॻाल्हि त करी आहे, पर तूं 100% सही चई अथई। पंहिंजे समाज में इंजीनियर आहिनि, डॉक्टर आहिनि, ऐं एतिरो ई न वॾे वॾे उहिदे ते नेता बि आहिनि, पर केरु IAS IPS कान आहे। पंहिंजे समाज में IAS ऐं IPS अची वञनि न त समाज जी ॾाढी उन्नति थी वेंदी। बाबा IPS ऐं IAS ठहण आसान कान्हे, इन लाइ UPSC जी परीक्षा पास करणी पवंदी आहे और मथां वरी रैंक बि ॾिठी वेंदी आहे। पर हा बाबा, अगर पाण सिंधी देश में IPS ऐं IAS ठही वञनि त समाज जी उन्नति थी वेंदी ऐं समाज देश जी सेवा ऐं क्राइम जी सफ़ाई ॿियो मजबूती सां करे पाईंदो। छा तोखे पतो अथई हिन UPSC परीक्षा में पंहिंजो सिंधी भाषा जो पेपर हुजण सां पंहिंजे सिंधी ॿारनि जो UPSC परीक्षा में पास थी वॾो अफ़सर ठहिण जो अवसर 70% ॿियनि खां वधीक तो वधी वञे। पोइ बाबा पाण सिंधी समाज जा ॿार अहिड़ी सुविधा ऐं सुहिणा अवसर वठी करे IPS IAS जी परीक्षा ॾेई वॾा अफ़सर छो कोन था ठवनि? इहो ई त अॼु जे ॿारनि खे ध्यानु ॾियण वारो केरु आहे ई कान। इहो असल फर्ज़ समाज जे वॾेरनि जो आहे, पर किथे किथे वॾेरा पंहिंजी अखियूं बंदि करे वेठा आहिनि। पर सतना सिंधी समाज हिन परीक्षा ऐं हिन परीक्षा जी बाबति समाज खे मिलण वारी सहूलियत जी ॼाण ॾियण लाइ 25 मई 2025 जो UPSC काउंसलिंग सेमिनार रखियो आहे। मां तोखे WhatsApp ते मैसेज बि मोकिलियो आहे ऐं तूं पंहिंजे दोस्तनि खे बि मैसेज फॉरवर्ड कर ताकि सिंधी समाज हिन अवसर जो फ़ाइदो करे ॿियो मजबूत थिए। बाबा हिन में तो पंहिंजे सिंधी समाज जा रिटायर्ड पुलिस कमिश्नर लखनऊ आदरणीय दादा श्री राजाराम भगतानी जी ऐं दिल्ली मां फैकल्टी ऑफ सिंधी लिटरेचर श्री जयेश शर्मा जी बि अचनि पिया। पोइ त बाबा मां बि वेंदसि। हाँ, पर बारकोड ते स्कैन करे पंहिंजो फॉर्म जरूर भरे सॼा। हिन में 9वीं कक्षा का पास थियल खां 30 साल तक जा इच्छुक भाग वठी सघनि था। पर बाबा मां त हिन वक़्तु MBA पई करां, पोइ मां वञी थी सघां? पोइ छा थियो, तोखे वञणो खपे। छा पतो उते वञी करे तोखे जानकारी समझ में अची वञे ऐं तू बि IPS जी तैयारी करण लगी। एड्रेस छा आहे? हाँ, विट्स महाविद्यालय AC ऑडिटोरियम सतना।